एजाज़ बुरड़ो पाकिस्तान सिंधी उर्दू ड्रामनि जो नामियारो अदाकार। एजाज़ बुरड़ो 19 अगस्त 1960 ईस्वीअ ते जैकाबाद में पैदा थियो। इब्तिदाई तालीम जैकाबाद मां हासिल कई। उन खां पोइ दुनियादारीअ जे करे संदसि कुटुंब जैकाबाद मां लॾ पलाण करे अची सिंध जे शहर ठटे में आबाद थियो। एजाज़ बुरड़ो पंहिंजे हायर सेकेंडरी ऐं हायर तालीम ठटे मां हासिल कई। तालीम मुकमल करण खां पोइ एजाज़ बुरड़ो पंहिंजे अदाकारीअ जे सफ़र जी शुरूआत कई। अदाकार एजाज़ बुरड़ो तमामु घणनि सिंधी तोड़े उर्दू ड्रामनि में लाज़वाल अदाकारी कई। हिन पंहिंजे अदाकारी PTV खां शुरू कई, छो त उन दौर में पाकिस्तान में सिर्फ़ु हिकु ई चैनल PTV हुई, जंहिं ते हर रोज़ु उर्दूअ सां गॾु सिंधी रीजनल प्रोग्राम पिणु नशर कया वेंदा हुआ। हिन जे कुझु मशहूरु ड्रामनि जा नाला हिन रीति आहिनि: सिंधी नाटक रंग, बदलते मौसम, दराणे, कशमकश, वटा सटा, शौक़ जी क़ीमत, चंड जी तपिश, रिश्तनि जी कहाणी ऐं ॿिया अनेक ड्रामा मौजूदु आहिनि। एजाज़ बुरड़ो न सिर्फ़ु हिकु टैलेंटेड अदाकार हुयो, पर संदसि जी शख़्सियत बि तमामु मुतासिर करण वारी हुई। तबियतन तमामु बहितरीनु शख़्स हुयो। एजाज़ बुरड़ो सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जो मरकज़ी वाइस चेयरमैन बि रहियो। एजाज़ बुरड़ो 17 जून 2023 ईस्वीअ ते सिंध जे शहर कराचीअ में वफ़ात कई। जी दोस्तो, उम्मीद कयूं था त असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। जी लतीफ़, जय झूलेलाल।